अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ठीक ठाक होंगे। प्यारा भारो तव्हांजो किरी प्यारो मोहम्मद अतर ऑफिशियल अॼु तव्हांजे आम्हूं साम्हूं अची आयो चैनल ते। प्यारा दोस्तों, तव्हांजे लाइ शमन अली मिराली जा सॉन्ग्स रखंदा हुआसीं, दिलशेर जा रखंदा हुआसीं, जलाल चांद उमर जा रखंदा हुआसीं, पर ख़ासि शमन अली मिराली जा। मुंहिंजी दिलि चयो मां पंहिंजे प्यारनि दोस्तनि खे व्लॉग ठाहे ॿुधायूं। शमन अली मिराली जे चैनल जे करे तव्हां असांखे वाच टाइम ॾिनो, सब्सक्राइबर ॾिना, तव्हां असांजी इज़त कई, व्यूज़ ॾिना, तव्हां प्यारनि जी वॾी महिरबानी। मां आहियां तव्हांजो मोहम्मद अतर ऑफिशियल। प्यारा भाइरो, हाणे इनशा अल्लाह ताला व्लॉग ठाहींदासीं जंहिंमें मां पाण हूंदुसि। प्यारनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जंहिं कयो आहे ऐं जन कयो आहे उहो असांखे वाच कंदा, वीडियो खे एंड तक ॾिसंदा, छो त शमन अली मिराली सॉन्ग्स खे मोनिटाइज़ चैनल नथो थी सघे। पोइ हाणे इहो सोचियो आहे त प्यारनि जे लाइ व्लॉग ठाहियूं सुठा पोइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वाच कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। अस्सलाम वालेकुम, पाकिस्तान ज़िंदाबाद। वॾी महिरबानी दोस्तों।